ताजे रियल इमेज जेको हूंदो आहे जॾहिं रिफ्लेक्ट थिए थी फार में हिकिड़ी रहे ॿी रहे थी ठीकु आहे इहा रिफ्लेक्ट थी आहे हाणे हिते जेको इमेज ठहंदो सही आहे इहो जेको ठहे पियो रियल रेस सां ई ठहे पियो जेका रे अचे पई उहा रिफ्लेक्ट थी करे की पॉइंट ते गॾिजे पई उते जेको इमेज ठहे पियो उनखे असां छा चवंदा आहियूं रियल इमेज जेको रियल इमेज हूंदो उहो रियल रेस मां ई ठहंदो ठीकु आहे पर जेको विजुअल इमेज हूंदो आहे सही आहे उहो रियल रेस मां न ठहंदो आहे उहो कीअं ठहंदो आहे असा छा कंदा जी पॉइंट ते पॉइंट ऑफ इंसिडेंट जेका असा जी आहे ये पॉइंट का आंसर समझायूं तो पॉइंट ऑफ इंसिडेंट एंगल छा होंदी आहे रिफ्लेक्टेड एंगल छा होंदी आहे या पॉइंट ऑफ इंसिडेंट नॉर्मल भी ना पढ़ियो हूंदो सही आहे त हाणे हिन का पॉइंट ऑफ इंसिडेंट आहे ठीक आहे त जेको विजुअल इमेज हूंदो आहे उन में असा इमेजिनरी लाइन ड्रा कंदा आहियूं ठीक आहे माने रियल जेका रे हूंदी जिते पॉइंट ऑफ इतना का असा रे ड्रा कंदासीं वो जिते कंबाइन थींदी उते ता जो इमेज ठहंदो उन खे असां छा चवंदा आहियूं विजुअल इमेज त माने कि डीप ना रियल इमेज में समझण चाहींदो त रियल रे दा लाइट में जेको इमेज ठहंदो वो असां छा हमेशा रियल ऐं जेको विजुअल मां ठहंदो रियल मां उन खे असां छा चवंदा आहियूं विजुअल ऐं बेसिकली डिफाइन कीअं कंदा आहियूं त रियल इमेज जेको स्क्रीन ते वठी सघंदा आहियूं पर्दे ते वठी सघंदा आहियूं विजुअल इमेज असां वठी सघंदा आहियूं ठीकु आहे छो त इहो अॻिते यूज़ थींदो घणो रियल ऐं विजुअल इमेज ने करे क्लियर करे उस बहितर आहे हाणे अॻिते असां मिरर जा यूज़ पढ़ंदासीं त प्लेन मिरर किथे यूज़ थींदो आहे असांजो कोर्स फॉलो कयूं या त खबर 6 क्लास के फॉलो कयो 6 क्लास में जो लाइट इफेक्ट उन खे फॉलो कयो किताब हथ किताब खणी था जो हींअर याद ना किताब खणी कयो हाणे यूजिंग द प्लेन मिरर जेको आहे असां किथे किथे यूज़ कंदा आहियूं बेसिक जेका असां बुक में डिस्कस कयल सभिनी खां पहिरीं त आम इस्तेमाल तव्हांखे ख़बर आहे किथे यूज़ कंदा घर में यूज़ कंदा आहियूं पाणी ॾिसण जे लाइ ठीकु आहे इहो इस्तेमाल त आम आहे हर को ॾिसे इहो यूज़ माना कॉमन आहे पर हाणे जा ॿिया जेके साइंस में यूज़ हुए असांखे किथे यूज़ कंदा आहियूं ये एमसीक्यूज में अची सघंदा त हिन जा यूज़ कहिड़े शइ में थी सघंदा आणि चार यूजेस आहिनि जा असांजे कोर्स में डिस्कस थियल यूज ऑफ प्लेन फर्स्ट के असां किथे यूज़ कंदा आहियूं माइक्रोस्कोप में ठीकु आहे और माइक्रोस्कोप में यूज़ कंदा आहियूं असांखे त माइक्रोस्कोप में छा जे लाइ यूज़ कंदा आहियूं त जेका असांजी माइक्रोस्कोप हूंदा उन जे बेस में मिरर लॻंदो आहे प्लेन मिरर उन जो कमु छा हूंदो आहे त जेका रोशनी हूंदी आहे उहा इमेज क्लियर वठि माइक्रोस्कोप जो कमु छा हूंदो आहे बेसिकली त नंढे शइ खे वॾो करे ॾेखारण ठीकु आहे माइक्रो ऑब्जेक्ट्स जेके हूंदा आहिनि जेके असां रियल आई सां न ॾिसी सघंदा आहियूं स्टॉप राइटिंग हुई ॻाल्हाइण वारी मतिलबु कोन पेपर में त जेके स्मॉल ऑब्जेक्ट्स या जेके माइक्रो ऑब्जेक्ट्स आहिनि के रियल आई सां न ॾिसी सघंदा आहियूं उन्हनि खे असां छा करे ॾिसंदा आहियूं माइक्रोस्कोप ते या वरी उन्हनि जे अंदरि अहिड़ियूं शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि जिन खे असां रियल आई सां न ॾिसी सघंदा आहियूं उन्हनि खे असां माइक्रोस्कोप में ॾिसंदा आहियूं त जेका माइक्रोस्कोप हूंदी आहे उन जे बेस में हिकिड़ो प्लेन मिरर लॻल हूंदो आहे उन जो कमु छा हूंदो आहे त तव्हां हमेशह इहा यादि रखणु अहिड़ी को बि इमेज सही आहे तॾहिं क्लियर ईंदो आहे जॾहिं उन में रोशनी सही हुजे ठीकु आहे तव्हां ॾिसो कैमरा आहे असां जेकी राति जो कैमरा जी फोटो कढंदा आहियूं उहा क्लियर हूंदी आहे ॾींहं जो क्लियर हूंदी आहे ॾींहं जो छाजे करे क्लियर हूंदी आहे छो त लाइट जी जेका मिक़दार हूंदी आहे उहा वधीक हूंदी आहे एज़ कंपेयर टू डे और नाइट सॉरी त इन करे माइक्रोस्कोप में भी लाइट की जरूरत हूंदी आहे फॉर द क्लियर इमेज या इमेज खे बहितर तरीक़े ॾिसण लाइ त इन करे हुन जे अंदरि भी प्लेन मिरर लॻल हूंदो आहे बेस में ठीकु आहे हुन खां पोइ टेलीस्कोप छो यूज़ कंदा आहियूं असां जेके असां डिस्ट्रिक्ट ऑब्जेक्ट्स आहिनि जीअं हेवनली बॉडीज़ आहिनि या एस्ट्रोनॉमिकल ऑब्जेक्ट्स उहे कहिड़ा आहिनि स्टार्स थी विया सही आहे प्लैनेट्स थी विया या असां स्पेस में जेकी शयूं मौजूदु आहिनि उन्हनि खे असां रियल आई सां ॾिसी था सघूं था पर उन्हनि खे मैग्नीफाई करे ॾिसण जे लाइ माना वधिक क्लियरिटी था ॾिसण जे लाइ उन जो नॉलेज हासिल करण असां छा यूज़ कंदा आहियूं टेलीस्कोप हाणे टेलीस्कोप में भी प्लेन मिरर यूज़ थियल हूंदा सही आहे हिन में हिकिड़ो प्लेन मिरर यूज़ थींदा कॉम्बिनेशन ऑफ प्लेन मिरर्स भी यूज़ थियल हूंदा इन में भी असां यूज़ कंदा आहियूं हिन खां पोइ पेरिस्कोप छा हूंदो आहे हीउ हिकिड़ो सॼो स्कोप भी आहे पर हीउ हिकु टाइप ते ठहियल हूंदो इनमें ॿ मिरर लॻल हूंदा आहिनि ठीकु आहे 45 डिग्री से हिकिड़ो हिते लॻल हूंदो आहे
ठीक है एल शेप दे जो इते सही है ये 45 डिग्री दो ना हाणे ने जो कम छा हुआ प्लेन मिरर छा करना त हिता का रे ऑफ लाइट इंडिया उनके 45 डिग्री ते रिफ्लेक्ट करे हिन मिरर ते ट्रांसफर कंदो और ही मिरर ने ता ट्रांसफर कंदो हिन शेप में हाणे यो पेरिस्कोप यूज की देंदा है एमसीक्यू द इंपॉर्टेंट दो भी वची सके तो पेपर में यकीन टेस्ट में इन्हें कैसा यूज करना हो शामिल सबमरीन्स में शामिल यूज करना हो आटो में सबमरीन समझो तो आप बोल सबमरीन वो अंदर देखा पानी के अंदर मूव कर दिया सतह समुद्र में के फौज में अक्सर करे यूज सिंगन ये पानी के अंदर रंजो ना पानी अंदर रंजो ने मथे का दिसण में नहीं दिया सतह समुद्र ते वो यूज करना पेरिस्कोप इतना गाई एल शेप ने करा दे यानी के बाहर का नाम मथे ए इतना का जगह दिसी सकना आसानी से मथे को ऑब्जेक्ट या आकाश जगह अपन के दिसणी हुंदिया वा पेरिस्कोप की मदद से दिसना है ये था कि यूज कर रहा हूं सबमरीन्स में ठीक है अगर आप केटोस्कोप जगह केटोस्कोप या जगह चाहे की खबर है या कि यूज के यूज है हां ये बारे जो एकड़ो रांदी को ये बचपन में की यूज के जो मुंह यूज कयो आपको याद आ तस्वीर ने इनमें मतलब निकले किसा जी स्कोप या इनमें सा जल्दी सदाओ या इतना रोटेट कर दो कि शी अंदर मुख्तलिफ डिजाइन करता ठीक है तो चेंज नहीं हो वो तस्वीर मन इकड़े में तस्वीर होंगे इकड़े में अरी नंढा ये रिबन या के स्टार्स या एडिशन मौजूद होंगे अने उन्हें जैसा रोटेट कर दो तो डिफरेंट किस्म का डिजाइन करता तो ये हुआ है केटोस्कोप ने ठाण जो तरीको बुक में लिखला जेडी ये शो में ठाए सके दो और ये इतने में कैसा चालू करना हूं सॉरी सॉरी मेरा साना मोबाइल साइलेंट है सॉरी ठीक ताणी वो केटोस्कोप ने में कैसा चालू करना हूं मिरर्स आणि में हुंदो चाहे इनमें ऐसा बेसिकली जो सिंपल केटोस्कोप होगा इनमें ऐसा ट्रे मिरर यूज करना हूं 60 डिग्री से घणी डिग्री दे 60 डिग्री जैसा ट्रे मिरर यूज करना होगी आणि जे अंदर असा वे ऑब्जेक्ट्स रखना दे स्टार्स जेका विषय होंदी आणि 60 डिग्री किया हिंजो रिफ्लेक्शन हिंदी में ते पड़ो मिरर ते हिंदी जो रिफ्लेक्शन हिंदे पड़ो त जीए जीए असा एंगल चेंज करना दे रोटेट करना हो तो उमे में से डिजाइन अंदर चार दिया चेंज थी दिया त ई ट्रे सा मिरर के छो यूज करना हो त जीए ते इक्विलेटरल ट्रायंगल થઈ ગયે छा થઈ ગયે और सामुदाय के रिसो चाहे ट्रायंगल कहला इक्विलेटरल ट्रायंगल छावा जी में एंगल्स सेम हुजन सही है इने करे में का एंगल 60 डिग्री 60 60 एंड 60 एंड ट्रायंगल में का सम ऑफ एंगल्स होगा वो छावा 180 डिग्री हमेशा ट्रेक में ये ट्रायंगल होंगे उन्होंने जो सम हमेशा छावा 180 डिग्री एकड़ी 60 ज्यादा का मतलब ट्रेक को छावा 60 है इनमें सा जेका सिंपल हो जाए उनमें ट्रे मिरर यूज करता हूं ये में लाइट रिफ्लेक्ट थी जाए मुझे डिजाइन करना है एंगल भी छावा 60 डिग्री ठीक है ये यूज ऑफ प्लेन मिरर्स जेके डिस्कस कर रहे हैं और इन्हें आपको नेक्स्ट टॉपिक का सर्च है स्फेरिकल मिरर्स बुझा दो स्फेरिकल मिरर्स या दिखा दो किधर डे लाइफ में जी शामिल भूत बंगले में हो क्या यस सर नहीं रियलिटी में मजाक ना है उते स्फेरिकल मिरर्स यूज है जिते शेप असायो चेंज थींदा या के हुंदो आ के रोज या अगर मरी आओ मरी मतलब वो डेथ न बना को मरी आओ करी को रोड ते शीशा लगल हुंदा साइड ते जे खतरनाक ट्रन हुंदा गोल शीशा लगल हुंदा पे ॾिठा हूंदा जेके को मरी आओ सही है बेसिकली स्फेरिकल मिरर पर केड़े टाइप जा हूंदा ये खबर तो टाइप केड़ो ये तो टाइप किया सही है शाबाश पर ये डिस्कस करने वाला क्लियर थी तो ताकि तो ये केड़े टाइप जो होगा सही है दैट स्फेरिकल मिरर्स में का फर्स्ट टाइप आ हुआ है कॉनकेव आणि पेज मोड है और ग्रुप में रखे जैसे ठीक है मालिका को तो मार्कर भी पूरी हो तो वो ये साइड डिस्कस करूंगा बाकी आपको ग्रुप में दा डेफिनेशंस वगैरह होते हैं आणि कर्व मिरर लेकिन बेसिकली स्फेयर जो पार्ट होगा स्फेयर और सर्किल में फर्क खबर हो अच्छा मैंने मिनिमा केड़ो स्फेयर आ केड़ो सर्किल आ के जड़ा
नमा ये एनविनी में सर्किल करो स्फीयर करो कि ये बुत खबर पौंदी स्फीयर करो सर्किल करो ये जो भाई सर्किल वो करो तो ये भाई सर्किल सही है जो तो ये प्लेन में ठहरा x y प्लेन जस्ट x एंड y प्लेन में 2 डायमेंशनल में ठीक है सर्किल जो मतलब जो थिकनेस न हो जाए हमारा पेपर एकड़ो ता खणो ने गोल दायरो ठाहे यो सर्किल ने ना सर्किल चंदने ना स्फीयर न चंदो और ये सारी ऑब्जेक्ट्स ना गोल उन्हनि के ता छा जंदा स्फीयर ना सारी जो मतलब चाहे वो 3 डायमेंशनल हो वो चाहो 3 डायमेंशनल ये बाल आसायो ठीक है वो असा चाहे सॉलिड होने ता सर्किल ना दे सको उन्हें ता चाहे स्फीयर या सा अर्थ चाहे वो भी चाहे स्फीयर तो ये क्लियर हो जाने पे सर्किल स्फीयर में छा फर्क है सर्किल 2 डायमेंशनल होगा प्लेन फिगर हो गया आई ता जेका बाल होगा या ये सॉलिड शेप होती उन्हें ता छा जंदा स्फीयर जंदा ठीक है तो ये जेको सा स्फीरिकल मिरर होगा यो भी छा में पार्ट होगा कर्व होगा छा में वक्तल होगा स्फीयर में वक्तल होगा जो सॉलिड ही है ठीक है हां कॉन्केव मिरर केड़े स्फीरिकल मिरर के ता जंदा एड़ो मिरर जेनी अंदरूनी साइड के साथ पॉलिश के सही है या जेनी अंदरूनी साइड जेका है कर्व इनवर्ट जेका साइड है रिफ्लेक्टिंग हुजे और ही कर्व सरफेस है पर ये अंदरूनी साइड जेका है वो रिफ्लेक्टिंग हुजे मिरर वाली कर तो उन्हें ऐसा छा जाना हो कॉन्केव मिरर और ये मतलब चाहे तो इन बाहरी साइड का लाइट रिफ्लेक्ट कर दिया चमचो तो निठो लो चमचा आएगा खाना वाला निकला ठीक है जब जो खाना वाली गाल वगैरह चमचा निठा होला तो उन्हें में छा शेप में की होगा इन टाइप का होगा स्पून सही है तान इनमें दिसो भाई शाइनिंग होगा सरफेस ठीक है वो ताने से मिरर तो न होगा परफेक्टली पर शाइनिंग होगा तो हमने चमचे ये अंदर साइड है वो आ रहे इन साइड से गलती करे तानी कॉन्केव मिरर सा मतलब बाहरी जे डिस्कस करता है अंदरी साइड के जेको एडो शेप जेको इनवर्ट में छा थेलो जे ता जो कर्व थेलो जे एंड अंदरूनी साइड का जो छा जे रिफ्लेक्टिंग हुजे तो उनके साथ छा जाता है कॉन्केव मिरर के साइड को नालो भी दिंदा हूं वो नालो छा है कन्वर्जिंग मिरर वो नालो छा है जो और कन्वर्जिंग मिरर के साथ छो जंदो जदी रे ऑफ लाइट असा पड़े वाला स्ट्रेट लाइन में सफर कंजो सही है तो जदी स्ट्रेट रे ऑफ लाइट इंडिया इते ता इंसिडेंट थी सही है तो या रिफ्लेक्ट बैक थी दिया सही है ये पेन सेंटर लाइन असा टाइम है इते सेंटर फारन सेंटर ठीक है या रिफ्लेक्ट थी करे फारन इन पॉइंट में गुजरी सही सेकंड रे ऑफ लाइट जेका वने जे असांजी उहा इंसिडेंट कंदी पॉइंट ते की भी ते उहा रिफ्लेक्ट थी करे कॉमन पॉइंट दा क्रॉस कंदी और जदी 2 3 4 जेतरा भी रे हूंदा सब रिफ्लेक्ट थी करे हिकड़ी पॉइंट ते कन्वर्ट थींदा मिलंदा कॉमन पॉइंट ते इने करे असांखे छा नालो ॾिनो कन्वर्जिंग मिरर इन करे कॉन्केव मिरर जा बई नाला अची सघंदा या इहो एमसीक्यू अची सघंदो व्हिच वन इज द कन्वर्जिंग मिरर ठीक आहे तो ता वो छा लिखंदो कहिड़ो मिरर कन्वर्जिंग हूंदो आहे वो कॉन्केव मिरर हूंदा छो त इहो लाइट पैरेलल बीम्स ऑफ लाइट खे कन्वर्ज कंदो आहे हिकड़ी कॉमन पॉइंट ते सही आहे हां इनमें जेको असां पढ़ियोसीं मिरर में जेको इमेज ठहंदो आहे वो असां पढ़ियो त रियल हूंदो आहे सेम साइज जो हूंदो आहे सही आहे इन्वर्टेड हूंदो आहे पर हाणे जो कॉन्केव मिरर में जेको इमेज ठहंदो आहे उन में कहिड़ी प्रॉपर्टीज हूंदियूं आहिनि हाणे इहो असां मैट्रिक क्लास में डिस्कस कंदासीं फार्मूला आहिनि उन में कोई ॿियूं शयूं बि हूंदियूं आहिनि फोकल लेंथ हूंदी आहे प्रिंसिपल फोकस हूंदो आहे प्रिंसिपल एक्सिस वग़ैरह हूंदा आहिनि उहे सभु शयूं डिस्कस कर हिते कोन कंदासीं पर उहे असां जॾहिं पढ़ंदासीं त पोइ उन में वधीक क्लियर थींदो पर हाली सिर्फ़ु इहो तव्हां सम्झी छॾियो त जॾहिं ऑब्जेक्ट खे तव्हां फार्मूली असां ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट खे जॾहिं तव्हां तमामु घणो क्लोज रखो कॉन्केव मिरर जे ऑब्जेक्ट जॾहिं सफ़ा क्लोज रखंदो तव्हां त पोइ जेको ते ऑब्जेक्ट जो इमेज ठहंदो उहो हमेशह वर्चुअल ठीकु आहे रियल वो काय के ने थोड़ा टॉपिक यो कॉल जो बुक जो थोड़ा रिक्वायरमेंट्स के या इंग्लिश में ही आता है तो इकडे आता इंग्लिश में ही जो
upright हाणे में को जड़ी दा ऑब्जेक्ट के असा क्लोज रखंदा थी सही आ इते जी फोकल लेंथ हुंदी आ छा है या डिस्कस न कया मैट्रिक में वो क्लियर थी दा इते जस्ट आयो समझो तो जड़ी क्लोज रखंदो द विजुअल अपराइट ठीक है स्ट्रेट एंड लार्जर इन साइज व जड़ी दा ऑब्जेक्ट के कॉन्केव मिरर जे क्लोज रखो सफा तो पो दा इमेज विजुअल ठंदो साइज का वडो ठंदो एंड अपराइट ठंदो पर जड़ी असा ऑब्जेक्ट के परे खणी वणो ठीक है कॉन्केव मिरर का पो दा इमेज छा दींदो रियल inverted and similar in size तेने मतलब छा है जदी ता के लार्जर इमेज खपे ता ऑब्जेक्ट एक कॉन्केव मिरर जे वेझो खणी ईंदो सही आ ऐं जदी ता के सिमिलर इन साइज ऑब्जेक्ट खपे इमेज खपे तो पो ता छा कंदो ऑब्जेक्ट के कॉन्केव मिरर का परे खणी ईंदो हाणे हिते ये ॻाल्हि ध्यान में रखणी आ त कॉन्केव मिरर अहिड़ो मिरर आहे जंहिंमें ता ॿई इमेज वठी सघो था रियल एंड वर्चुअल ॿई इमेज ता ठही सघंदा उन जे लाइ शर्त छा आहे त वर्चुअल इमेज लाइ ता ऑब्जेक्ट खे क्लोज टू द मिरर खणी ईंदो ऐं रियल इमेज जे लाइ ता ऑब्जेक्ट खे छा खणी ईंदो मिरर खां परे खणी ईंदो सही आहे हाणे जा यूजर्स किथे ई रहंदा आहिनि सर थोड़ी लाइन रिपीट करियो कहिड़ी सर ये रियल ऐं वर्चुअल रियल ऐं वर्चुअल जो इहो आहे चयो आहे त जेको तव्हांजो कॉन्केव मिरर आहे सही आहे मिरर में ॿिनि टाइप्स जा इमेज ठही सघंदा रियल ऐं वर्चुअल सही आहे त कॉन्केव मिरर अहिड़ो आहे जंहिंमें ॿई टाइप्स ठही सघंदा रियल बि ठही सघे थो ऐं वर्चुअल बि ठही सघे थो त रियल इमेज जेकी तव्हांखे ठाहिणो आहे त उन जे लाइ तव्हां ऑब्जेक्ट खे छा रखंदो परे रखंदो फार अवे रखंदो छा खां कॉन्केव मिरर खां तव्हांखे इमेज छा मिलंदो रियल बि मिलंदो ऐं सिमिलर इन साइज ऐं इन्वर्टेड मिलंदो इन्वर्टेड सम्झो था न उबतो मिलंदो सही आहे ऐं उन खां पोइ जेकॾहिं तव्हांखे वर्चुअल इमेज खपे त तव्हां छा कंदो ऑब्जेक्ट खे वेझो खणी ईंदो सफ़ा छाजे मिरर जे ऐं वेझो था रखंदो पोइ तव्हांखे जेको इमेज मिलंदो उहो छा रहंदो वर्चुअल रहंदो अपराइट और स्ट्रेट ऐं उन खां पोइ लार्जर इन साइज ठीकु आहे त इहो इन में थींदो आहे ॿियो असांजो जेको आहे यूज़ेज जा किथे आहिनि फर्स्ट जो यूज़ आहे हेडलाइट्स में हेडलाइट्स ऑफ ऑटोमोबाइल ठीकु आहे ऐं ॿियो तव्हांजो सदी गाड़ी में शीशा होता है अच्छा वो शीशा से गाड़ी में शीशा कराया तो वो वकील क्या है कॉन्वेक्स मिरर में इन जा पांच यूजेस हैं ठीक है हाणे के किथे किथे यूज किया वेंदा फर्स्ट जो यूज जेको आहे वो किथे हेडलाइट्स जे गाड़ी जा हेडलाइट्स में तव्हां ॾिठो त तमामु घणा तेज हूंदा आहिनि सही आहे आम जेके असांजे घर में बल्ब लॻल हूंदा आहिनि उहे रोशनी खे पखिड़ींदा आहिनि सही आहे जे असां घर में बल्ब ॿारींदा आहियूं त उहा रोशनी पखिड़िजी वेंदी आहे परे न वेंदी आहे सही आहे त जेको हेडलाइट गाड़ी में लॻल हूंदी आहे हेडलाइट इन में तव्हां बल्ब खे उन हेडलाइट जे अंदरां ॿाहिरि कढे सिर्फ़ु बल्ब खे आम रोशनी ॿारींदो त उहो बि इहे रोशनी खे पखिड़े छॾींदो परे ते न वेंदी पर तव्हां कारी लाइट ॾिठी हूंदी तमामु परे ते वेंदी आहे उनजो रीज़न छा हूंदो त हुनजे अॻियां जेको मिरर लॻल हूंदो आहे सही आहे अंदरि मिरर जेको हुनजे पोयां लॻल हूंदो आहे उहो रिफ्लेक्टिंग मिरर हूंदो आहे ऐं उनखे कॉन्केव मिरर चइबो आहे उहो कॉन्केव मिरर लॻल हूंदो आहे उहो छा कंदो आहे सॼी लाइट खे जेके बीम ऑफ पैरेलल बीम ऑफ लाइट हूंदा आहिनि उन्हनि खे हिकिड़ी पॉइंट ते छा कंदो आहे गॾु कंदो आहे जॾहिं हिकिड़ी पॉइंट ते गॾु कंदो आहे त उन इंटेंसिटी छा थींदी आहे इंक्रीज़ थींदी आहे त पोइ इन करे असां उते छा यूज़ कंदा आहियूं कॉन्केव मिरर्स इन द हेडलाइट्स ऑफ कार टू इंक्रीज़ द इंटेंसिटी ऑफ द लाइट सही आहे त जे उहा परे ते वञे पकड़जे न बल्कि हिकिड़ी जॻह गॾु थी करे उन जी रेंज जेके उहा छा थी वञे वधी वञे सही आहे सेकंड में शेविंग एंड मेकअप त हाणे ये ब्यूटी पार्लर्स जेके असां त घटनि पर वॾा जेके ब्यूटी पार्लर्स हूंदा आहिनि उन्हनि में बि मिरर यूज़ थींदा छो त असां छा पढ़ियो आहे वर्चुअल अपराइट एंड लार्जर इन साइज त मतलब जेका असांखे उते वॾी साइज में जेके शेविंग
जो शेव करना हो या थोड़ा बाहर रहिजी या जो मेकअप में के दाग वगैरह रहिजी ना तो वो असाई क्लियर में दिसण में अच्छी सगता जी इमेज असायो लाजम हो ठीक है एंड थर्ड यूज जेका ये मां पंज दफा यूज न पियो ये बुक में भी डिस्कस थियलन ठीक है द रिफ्लेक्टिंग टेलीस्कोप भी जेको असा यूज करना हो कॉन्केव मिरर जो चाहे यूज करना हो नहीं टेलीस्कोप में हिकड़ो भी यूज करना हो सिंगल भी यूज करे सवला पर आजकल ये टेलीस्कोप में मल्टी कॉम्बिनेशन यूज थींदो कॉम्बिनेशन के यूज करना जेतरो कॉम्बिनेशन के ना पुली में पड़ियो सी त जगड़ी असा ब्लॉक एंड टेकल यूज करना थी तो ओतरो आसानी ना वेट के छा करे सवला लिफ्ट करे सवला इन में भी सागी गाला जेतरो ता कॉम्बिनेशन वधाए दो मिरर जो तादाद ओतरो सा इमेज छा थींदो वडो थींदो जेतरो ता के लार्जर इमेज खपे साइज में ओतरो ता छा कंदो मिरर जो नंबर में वधाए छडींदो सही है ऐं हिन में डेंटिस्ट सही है डेंटिस्ट भी दाई गाला जेको मिरर यूज करना था डिठो डेंटिस्ट वर की मिरर या गौर का जो करी जेकरी वनो तो उन में डिठो मिरर को अंदर के दिसण जे ला तो उन में जेको मिरर यूज से हुंदा वो भी केड़ो हुंदा था जो कॉन्केव मिरर सही है तो इयो आन थियो कॉन्केव मिरर के बारे में ऐं उन जा यूजेस एंड डेफिनेशंस ठीक है ऐं इमेज केड़ो फार में हाणे उन आपको सेकंड टाइप के असा हो चाहे कॉन्वेक्स मिरर आइडिया याद रखो मिरर हुंदो आहे को लेंस हुंदो इने में कंफ्यूजन थींदी आहे लेंस पार्ट मैट्रिक में पढ़ा था हाली मिरर में पढ़ो यदि लेंस पढ़ा तो कॉन्केव मिरर एंड कॉन्वेक्स मिरर इते पढ़ूंगा पर कॉन्वेक्स लेंस एंड कॉन्केव लेंस भी हुंदो कोई डिफरेंट दो मतलब कॉन्केव मिरर जे में सा कॉन्वेक्स लेंस वाला सवाल अजंदा मिरर जा आंसर उते लिखिए जो यो जदी बई पढ़ी जो तो यो फर्क थोड़ो समझो लेंस एंड मिरर में फर्क का अच्छा तो स्लाइड्स हुंदो वो मिरर है वो लेंस हाली पढ़ा वाली क्लियर थी विंदो सही है लेंस जेको तो ट्रांसपेरेंट हुंदो है इनमें छा भी दे रिफ्लेक्शन भी दे लाइट वापस मोटे दी सही है लेंस में ट्रांसपेरेंट मटेरियल हुंदो उनमें लाइट क्रॉस कर दिया रिफ्लेक्शन थी यहां में रिफ्लेक्शन एंड रिफ्रैक्शन में फर्क का वो जदी पढ़ा तो हाली ता रिफ्लेक्शन पढ़िया तो मिरर के डिस्कस कयो ऐसा न हो जे बैटरी के कोर्स में दादी भाई पढ़ी चलंदो तो फर्क क्लियर थींदो सही है हाली कॉन्वेक्स मिरर जेको हां इनमें छा कर्व जेको रिफ्लेक्टिंग सरफेस जो कर्व इनवर्ड हो सही है एंड ही जेको होंदा ता कॉन्वेक्स मिरर यो ब्लैक्स होंदा आउटवर्ड मतलब हां शायद पहली चाहे अंदरूनी जगह सरफेस ही कर्व जी उन्हें का रिफ्लेक्टिंग रखियो बाहरी ऐसा पेंट करे मतलब नॉन रिफ्लेक्टिंग रखियो पर एडो मिरर जी बाहरी सरफेस जेका ब्लैक से आउटवर्ड वो वाला छा जे रिफ्लेक्टिंग हुजे तो उन्हें का छा जंदा दी कॉन्वेक्स मिरर ठीक है कॉन्वेक्स मिरर जो ॿियो नालो छा हूंदो डाइवर्जिंग मिरर ॿियो नालो छा हूंदो ये बुद्धन में तो नंढी शयूं आहिनि पर जॾहिं टेस्ट में वेंदो न ये ईंदा त तव्हांखे को ख़बर पवंदी ऐं टॉपिक वॾे कम जो त कॉन्केव ऐं कॉन्वेक्स मिरर ये जेके कमीशन जो जेके स्क्रीनिंग टेस्ट थींदा आहिनि एमसीक्यू उन में भी आयल आहिनि ये कॉन्वेक्स मिरर ऐं कॉन्वेक्स लेंस जा क्वेश्चन त ये इंपॉर्टेंट टॉपिक दवाई जो सही आहे त हाणे हिन में छा थींदो आहे जेका रिफ्लेक्टिव सरफेस कहिड़ी हूंदी जेका ब्लड आउटवर्ड जेका ॿाहिरी सरफेस सां ॿाहिरि निकितल आहे इहा सरफेस छा हूंदी आहे रिफ्लेक्टिंग सरफेस हाणे हिन में छा थो डाइवर्जिंग खे छो चवंदा हिन में छा पियो थो जेके रे ऑफ लाइट अचनि पिया पैरेलल उहे छा पिया थियनि कन्वर्ज पिया थियनि माना रिफ्लेक्ट बैक थी करे हिकिड़ी कॉमन पॉइंट मां गुज़रनि पिया पर हिन में इएं नथो थिए हिन में छा थींदो आहे जगड़ी ही सेंटर आहे जो सही आहे त हितां जी पैरेलल बीम ऑफ लाइट अचे भई सही आहे इहा हिते रिफ्लेक्ट थियण खां पोइ हिन हाली जी सेकंड जगड़ी अचे थी उहा हितां रिफ्लेक्ट थी करे पैरेलल वञी सघे थी पर हिकिड़ी पॉइंट ते गॾु न थींदी वञे त हाणे हिते ॾिसो जेकी पॉइंट गॾु न थियूं थियनि पर डाइवर्ज माना ही छा पई करे लाइट खे पखेड़े पई सही आहे त इन करे असांखे छा था चऊं डाइवर्जिंग मिरर आर कॉन्वेक्स मिरर सही त इहो हमेशा किथां खां थींदो जेका प्लस थियल हूंदी ॿाहिरि निकितल साइड हूंदी आहे कर्व जी उहा जी रिफ्लेक्टेड हूंदी त पोइ उनखे असां छा चवंदासीं कॉन्वेक्स मिरर हाणे हिकिड़ी हिते मूं पॉइंट चई त ही जेके पैरेलल बीम्स ऑफ लाइट एंड पावर में किथे मिलन नथियूं सही आहे मिलन नथियूं हमेशा इमेज उते ठहंदो आहे जिथे रे ऑफ लाइट मिले त पोइ हिन जो मतिलबु छा आहे पॉइंट जो इमेज किथे ठहंदो किथां कीअं ठहंदो जॾहिं मिलन ई नथियूं रे ऑफ लाइट इमेज हमेशा तॾहिं ठहंदो जॾहिं रे ऑफ लाइट रिफ्लेक्ट थी करे पाण में मिलन
पर ही त मिलनी कोन थी को जो इमेज कीअं ठहंदो डायवर्ज के क्रॉस करेंगे ये जेका ॻाल्हि हिते डिस्कस थी कई हाणे असां छा कंदा हिन केस में हिते इमेज लाइन ड्रा कंदासीं हिते पॉइंट ऑफ इंसिडेंट आहे उतां खां असां छा कंदासीं इमेज लाइंस ड्रा कंदासीं ठीकु आहे हाणे ये जेके इमेज लाइंस एक्सटेंडेड लाइंस जेके असां ड्रा कई ये जिथे मिलंदी उते जो छा ठहंदो इमेज ठहंदो हाणे इन जो इमेज छा ठहियो इमेजिनरी लाइन सां रियल लाइन सां न ठहियो आहे कोई त इमेज कहिड़ो ठहंदो रियल और वर्चुअल इमेजिनरी लाइन सां ठहियल आहे माना इमेजिनरी छा ई जेको आहे वर्चुअल खे जेको आहे त ॾाढी ॻाल्हि आहे त हिते इमेज कहिड़ो ठहंदो वर्चुअल त हाणे हिकिड़ी ॻाल्हि यार हिन में कहिड़ा ॿई इमेज ठही पिए सघिया रियल बि ठही पिए सघियो वर्चुअल बि पर हिन में हमेशह कॉन्वेक्स मिरर में हिकिड़ो ई इमेज ठहंदो उहो हमेशह छा हूंदो वर्चुअल ठीकु आहे इहा ॻाल्हि फ़र्क़ु इहो हमेशह यादि रखिजो त कॉन्केव मिरर में रियल ऐं वर्चुअल ॿई ठही सघनि था कॉन्वेक्स में हमेशा छा ठहंदो वर्चुअल रियल इमेज न ठहंदो हाणे जो बेनिफिट छा हूंदो आहे तव्हांजो कॉन्वेक्स मिरर जो ये असांजो वाइडर व्यू पॉइंट ईंदो आहे वाइडर व्यू पॉइंट समझो था वाइडर मीन बाय वाइडर व्यू पॉइंट वाइडर जो छा मतलब हूंदो आहे वेकरी वॾी न वेकरी वॾी ये जो बिग ठीक है वेकरी जो वाइडर व्यू पॉइंट ठीक है वेकरी मां वेकरो असांजो व्यू पॉइंट मतलब छा है त जेका एरिया हू कवर थो करे सॼा काश जेका एरिया कवर भी करे शीशे में जेका शइ असां ॾिसण में वेजे उहो हुनजो छा आहे व्यू पॉइंट आहे त उहा व्यू पॉइंट जेका हूंदी आहे हिन में छा असांखे मिलंदी आहे कॉन्केव मिरर में उहा छा मिलंदी आहे असांखे वाइडर मिलंदी आहे हाणे वाइडर मिलण जो मतलब छा आहे त जॾहिं असां प्लेन मिरर रखंदासीं तव्हां अॼुकल्ह कैमरा में हिकिड़ो ऑप्शन हूंदो त मोबाइल कैमरा वाइड एंगल कॾहिं यूज़ कयो त वाइड एंगल की यूज़ कयो त वाइड एंगल में छा थींदो आहे जेकॾहिं आम कैमरा में तव्हांजी ही रो अचे में सिर्फ ही न पई अचे त जिते वाइड एंगल यूज़ कंदा त ॿई रो में ॾिसण में अची वञे कैमरा में लेंस यूज़ थियल हूंदो पर हिते असां मिरर जी ॻाल्हि था कयूं मां त प्लेन मिरर खणी रखां हिते साम्हूं त हुनमें सिर्फ ही रो ॾिसण में पई अचे त उन जा जेकॾहिं मां कॉन्वेक्स मिरर खणी बीहां हिते त हिन सॼो क्लास तव्हांखे ॾिसण में ईंदो त इन खे चवंदा आहियूं असां छा वाइडर व्यू पॉइंट त जेको तव्हांजो कॉन्वेक्स मिरर हूंदो आहे उनजो बेनिफिट छा आहे या यूज़ छा आहे त हिन में असांखे वाइडर व्यू पॉइंट मिलंदो आहे मतिलबु जेका तव्हांजी एरिया हूंदी आहे उहो छा कंदो आहे घणी कवर करे घणी एरिया खे ॾेखारींदो आहे त हुन में असांखे ख़बर पइजी वेंदी आहे परे वारी शइ बि असांखे छा थींदी आहे ॾिसण में ईंदी आहे त हिन बेनिफिट जे करे असांखे किथे किथे यूज़ कंदा आहियूं कार्स में यूज़ कंदा आहियूं बैक मिरर ठीकु आहे रियर व्यू जे लाइ रियर माना जेको रियर व्यू मिरर ॾिठो त किथे लॻल हूंदो आहे कार में जेको पोयां ॾिसण जे लाइ जेको सेंटर जेको मिरर लॻल हूंदो आहे ठीकु आहे त उहो जो कार्स में लॻल हूंदो आहे उहो तव्हांजो कहिड़ो हूंदो आहे कॉन्वेक्स मिरर सेकंड तव्हांजो जेको यूज़ आहे जो सिक्योरिटी मिरर्स मतलब जेके तव्हांजा दुकान वारा हूंदा आहिनि अॼुकल्ह त कैमरास मिरर्स जो यूज़ तमामु घटि थी वियो आहे जीअं त हुन कैमरास कोन उन टाइम तव्हांजी कैमरास जीअं लॻल हूंदा आहिनि कार्नर्स ते उन टाइम छा लॻल हूंदा तव्हांजा सिक्योरिटी मिरर्स लॻल हूंदा ऐं उन खां अलावा थर्ड यूज़ जेको ईंदो आहे ब्लाइंड कार्नर्स ये अॼु ताईं बि यूज़ थियल हो ब्लाइंड कार्नर मतलब छा आहे जिथे रोड सफ़ा टर्न थी वेंदो आहे पर ही स्ट्रेट वञे पियो हाणे हितां खां सफ़ा ही टर्न थी वियो त हाणे ख़बर न पवंदी हितां कहिड़ी गाॾी पई अचे हिन गाॾी वारे खे सही आहे त हिन जे कार्नर ते ही ब्लाइंड कार्नर आहे हिते तव्हांजो मिरर लॻल हूंदो आहे उहो कहिड़ो हूंदो आहे कॉन्वेक्स मिरर त उन मिरर में असांखे ख़बर पइजी वेंदी आहे आम्हूं साम्हूं वारी गाॾी खे जेका गाॾी अची रही आहे त अॻी गाॾीअ खे ख़बर पइजी वेंदी आहे त हिते मूंखे स्टॉप करिणो आहे अॻी गाॾीअ साइड ॾियणी आहे सही आहे त ही जा बेसिक टे यूज़ आहिनि ही ॿ यूज़ तमामु घटि ही यूज़ घटि थी वियो आहे सफ़ा सिक्योरिटी मिरर्स वारो भई कार्स में ब्लाइंड मिरर्स में अॼु ताईं इहो यूज़ थिए थो त अॼु हिते एंड था कयूं बाक़ी त साउंड बि लिखी आहे टाइम ख़तमु थी वियो